शांति पीरा पिणी जी ओताक कोने का मोजा दरते जेको आयो आहे कसम पला मछली जी हितों खाली हथ न वयो आहे जो मोजो डालो आहे आचर पी मोजो मतलब इने जो आहे त कम थींदो न थियणारो कम त मां कल रखिया हम घरे अज सब कुछ थींदो अचो गुलाम अचो मां तव्हांजा मसला दूर कंदम बच्चा हुकुम कर बच्चा केड़ी बीमारी आ तोखे जे दूर न कया त वरी भी मां सागो पी रहा घण बीमारी नालो मुर्शदा मुके इश्क जी बीमारी आ इश्क जी बीमारी लगी थई हां रत टेस्ट करायो थई ब्लड ग्रुप छा उन माई जो तो सारा तो मिले तो या न तो मिले तब मुंजो टेस्ट कराइस त माई मलाई वनी तो जो न्यापो पहुंचायास ग्रुप दस ए बी सी यानी मुझे डेढ़ साल मिले थे बट रूप यार असा में मेरा छोटा थी तो जो मसलो हल थियो मां तो कई मल एड़ो तावीज लिखी दींदम तू इने के खाइंदे तो इंशाल्लाह वा माई इने इंदी जन लाटू डोर में फिरंदो आहे बस बस ने भागो अरे अच्छा इते मां रागिंदड़ो हां छा चलो तावीज लिखो मुर्शदा बी तकलीफ आहे ट्रकू खपायूं दम हां गडा गाडो खपाए शरम साइकिली भगल ब टायर से मुदो टायर पंचर रहंदो उहा भी खपाए सरी बाकी रही हिकड़ी चोपल उहा भी खपाए हिते तव्हां वटि पहुतो आहे मूंखे हाणे पाण सां गॾु कयो ऐं इश्क जो तावीज़ बि ॾियो त मुंहिंजो कमु थिए असां वटि जुमा पीर अरे ने भागो हो रहा गलायो तुम्हारे लिए ड्यूटी तो नहीं है पर एकड़ा काम है कौन सा तुमको मैं सुबह सवेर फज्र में ला उठाऊंगा केलन में गुड कराऊंगा साईं साहब पीर की गुड कराओ ना नहीं बच्चा अगे मां पांजे खर्च में पूरो न तो थिया चार बॉडी बिल्डर वेयारन मां इनन के रुपयो दई दो कमाल आया बदनामी कराइंदे छा मीडिया राजी न ने कढी से मां सही है नहीं इते सिर्फ बेसुरा वेंदान मुझे मतलब आता मु जेड़ा सुना मानू जेते वेहन त पो असां तावीज़ लिखणारा आई पढ़तारा चा कंदासी तू गाल चल बा आचार पीर प्लेयर आर कंप्लीट एनिमल प्लेनेट इन द बकरी गांव खाएंगे विद द गेम बार खेलेंगे तावीज़ अमेरिका जो है पाकिस्तान जो है जलाल तू मलाल तू जल्दी बाय के बाहर तू तोखे गाल खबर ना है माचिस कौन है साईं मां पाण तो बारे जाए तोखे तू टेंशन न वठ हे वठ तावीज़ हे तावीज़ वठ पांजे पाड़ियारी पोड़िए में इने तावीज़ पोतीए में बदी से जे हुआ पोती ने सजे मुल्क में फिरंदी पोड़ी इने तोजी माशूका बे इने घिटन में रुले तो वटे तरी वनी तो जो कम थियो बच्चा 500 रुपया जुम्मा खेरा खुच्चा बच्चा बच्चा हुकुम कर तो केड़ी बीमारी है मां शफा न जाए त बरी जा मुखे सागो ही पीर मोचा जी के न अब डाडा छाए उनके ते नामी नेट धाड़ेल है धाड़ेल हां छा कय उनन के पटाई करायन पेड़ाई करायन जा ढोलम ढलंदे वायन जा पाचका खणी बारन के रिजरायन छा कयन तू हिमल हुकुम कर हाने मां चे कुआसो न नढो टोना नंढो टोनी तो तोखे वडो टोन कया वडो टोन कर जेके तरपेले यार हाने केर सुञाणे ही कोन तो डिजनी ही कोन दा तो तोखे मां एड़ा 4-5 अमल देखारिंदम जे तू समझदा वडो टोन थी मिले हां हले सुपो साण उद हां उद हां अच्छे से बड़ा उद वरी पोक नहीं ना उद वरी छो जे मला उते सुपयो फजर ज्यादा न होगे हां कारो तव खणी पांजे मुंह ते हणी सुपयो कदे ते चढ़ी सजे गोठा में फिरंदो कर इने छो यो इने जे करे हां त
त तोखे माण्हू जंहिं महिल ॾिसंदा त हे कारो बांदर कीअं आयो आहे असांजे मुल्क में तोखे साईं, माण्हू डिॼंदा पहिरीं माना खामी तुंहिंजी इहा हूंदी जी साईं जे कंदसि पोइ ठीकु आहे ॿिए नंबर ते इहो अथई हा ग़रीब माण्हू जेके ॿनियुनि ॿारनि में कमु कनि उन्हनि खे पाणी सुबुह जो पीआरनि जा पाणी न हुन करे तो ज़मीनियूं फुरींदसि ज़मीनूं फुरंदे त पोइ वरी पोइ मूंखे बि लिखत में ॾियणी पवंदई हा पोइ साईं जे कंदासीं न धोत तूं ताबे VIP हाणे न चलो ठीक है तुमको अच्छा ॿिया मसला ॿुधाओ ॿिया मसला इहा आहे किलेशन जेके आहे न भाॼी पई आहे हाँ किलेशन भजी पया त ठारा वञे न पीर छको मूर्ति आयो ठाहींदसि उनखे सही। जट हो सफ़ा पीर हूं को छा हूं बंदूक ठाहिण वारो थोड़ी या मूंखे पेशकश कर आहिनि त कोन तावीज़ जो न त दिमाग़ खोले त बंदूक खे ठाहियां बाक़ी दोन कीअं हलाईंदसि अॻिते मिशन कीअं कंदसि मां जलाल तू टेन द थिम वेल तोखे मूं ते एतबार न आहे जाम मुंहिंजे करिश में ते एतबार न आहे हे खिले थो न हाणे मां कशिश मां ॾेखारींदो मां हेरोइन तो बस इन जी कुक में तू समझी वञ त मां वॾो जादूगर आहियां हल हे वटि पर्ची साईं हिन में लिखियल समोसा चाट टिकियूं ऐं ॿ पकोड़ा गठिया जल्दी पैसा ॾियण अचे साईं इन्हें लगता है जन सूतरिया में पाँच का टूबा पे आए तुम ऐसे निपोड़ रहे हो निभागो जन थामन के मुझे समायूं लोगड़ी न्यू हन पीर हूँ मुई नहीं हूँ नाले से खेरा दरियो मच्छी केड़ो पीरी पुट केड़ो पीरी अल्लाह वरायो अल्लाह वाला ओके मारो कर दे ये पीर तो थी हां ओ थोड़े बाबा बस बाबो बचायो मुखे छा कंदो